नाज़रीन, बुलड़ी शाह करीम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। अहमद शेख की रिपोर्ट मूजिब त बुलड़ी शाह करीम भरिसां क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे जे मीरपुर बठोरो में रिथियल मच कचहरी प्रोग्राम में वेंदे कादिर ॾिनो शाह मोरी ते क़ौमी अवामी तहरीक अॻवान रिज़वान मल्लाह ऐं समाजी अॻवान रिटायर्ड DSP कुर्बान मल्लाह की अॻवानी में क़ौमी अवामी तहरीक के कारकुन ऐं मक़ामी माण्हुनि पारां गुलनि की वर्खा सां शानदार आजियानो करे खेस अजरकूं ऐं लोंगियूं ओढायूं वयूं। हुन मौके ते अवामी मेड़ाके के अयाज़ लतीफ़ पलीजो खिताब कंदे चयो त सिंधी माण्हुनि के पंहिंजी ईंदड़ नस्ल के सुजागी ऐं इल्म ज़रिए पंहिंजनि पेरनि ते बीहारणो आहे। ॿारनि खे पढ़ाइणो आहे, पंहिंजो रोज़गार करणो आहे ऐं पंहिंजनि हक़नि लाइ विढ़णो आहे। पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे पाणीअ लाइ, पंहिंजी ज़रायत लाइ, पंहिंजी ज़मीनुनि लाइ ऐं पंहिंजनि शहरनि लाइ कराची, हैदराबाद, सखर इहे सभु शहर पंहिंजा आहिनि। मता समझो फ़क़त शाह करीम कादिर ॾिनो शाह मोरी या जुनहा सुमरो झंग कात्यार या मुलाकातियार बनू बठोरो ऐं सिजावल आहिनि। सॼी सिंध लाइ विढ़णो आहे, सॼी सिंध अव्हां जी आहे। उन खां सवाइ बका जो को बि हल न आहे।